ही अल धाबी प्रीमियर लाउंज आहे अबू धाबी एयरपोर्ट ते। हिते असांजो 5.5 कलाक स्टॉप ओवर आहे कराची खां लंडन वेंदे। त ही लाउंज बुक करायो आहे त हिते थोरो आराम सां माण्हू ब्रेक करे सघे ऐं रिलैक्स थिए। ही नर्सरी रूम आहे। हुन खां अलावा ॿियनि फैसिलिटीज़ में त ही वर्क स्टेशन्स आहिनि। को माण्हू कमकार करणु चाहे थो हिन परियां फैमिली स्पेस आहे ऐं ही हिन साॼे पासे ही हिते रिक्लाइनर सोफ़ा वग़ैरह लॻा पिया आहिनि। तव्हां भली लेटी पओ ऐं थोरो आराम सां रिलैक्स कयो, चेल सिधी कयो। इन खां अलावा ॿियनि फैसिलिटीज़ में हिते बार आहे, डाइनिंग रूम आहे, कैफ़े आहे, शावर रूम्स आहिनि, स्मोकिंग रूम आहे, प्रेयर रूम आहे ऐं ही जेको एरिया आहे हिननि जो रेस्टोरेंट चऊं या डाइनिंग रूम चऊं इहो आहे। हितां खां साम्हूं जेको आहे सो फुड बार तां तव्हां पंहिंजी पसंदि जा खाधा खणी हिते वेही खाओ पीओ। ही अदीब जमाली आहे जेको स्ट्रॉबेरी योगर्ट पियो थो खाए। हीअ मुंहिंजी माला आहे। Hey guys, Maya. Maya, what's that? What's that? Maya, you like lemons? Maya, I love you. Maya, hello.